भारत में जारी आईसीसी मेंस वनडे वर्ल्ड कप जी 8हीं मैच में पाकिस्तान क्रिकेट टीम श्रीलंका खिलाफ दॿाअ सां भरपूर मैच में तारीख़ी फतेह हासिल कई हुई ऐं शानदार मैच विनिंग सेंचुरी स्कोर करण ते मोहम्मद रिज़वान खे प्लेयर ऑफ द मैच जे एवॉर्ड सां नवाज़ियो वियो, जेको हुन इसराइली हमलनि जे नतीजे में शहीद थींदड़ फ़लस्तीनियुनि जे नाले कयो, जंहिं ते भारती तपी बाह थी विया आहिनि। पाकिस्तान श्रीलंका खिलाफ वर्ल्ड कप जी ॿी मैच में इहो करे ॾेखारियो जंहिं आम तौर ते मदाहनि खे उमेद घटि हुई। बाबर आज़म जे तकड़े आउट थियण खां पोइ श्रीलंका जे 345 रन्सुनि जे जबल जॾे टारगेट जे जवाब में मोहम्मद रिज़वान ऐं अब्दुल्लाह शफ़ीक आईलैंडर्स बॉलरनि आॾो भित बणिजी बीह रहिया ऐं ॿिन्ही इहो करे ॾेखारियो जेको अॼु ताईं आलमी कप जी तारीख़ में का बि टीम न करे सघी हुई। श्रीलंका खिलाफ रिकॉर्ड साज़ फतेह में अहम किरदारु अदा कंदड़ मोहम्मद रिज़वान खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो ऐं हुन पंहिंजो एवॉर्ड ग़ज़ा जे मज़लूम फ़लस्तीनियुनि जे नाले कयो। त समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स ते भारतीय स्पोर्ट्स जर्नलिस्ट विक्रांत गुप्ता एतिराज़ वारींदे सवाल उथारियो त छा क्रिकेट जो आलमी इदारो ईअं करण जी इजाज़त ॾिए थो। हुन सवाल उथारींदे चयो त छा क्रिकेटर्स ते आईसीसी टूर्नामेंट दौरान सियासी ऐं मज़हबी बयान ॾियण जी पाबंदी नाहे। जेसिताईं मूंखे यादि आहे त 2019 वारे वर्ल्ड कप दौरान महेंद्र सिंह धोनीअ खे पंहिंजे दस्ताने तां भारतीय फ़ौज जो निशान हटाइण जो चयो वियो हो। वाज़े रहे त इन खां अॻु बि भारतीय मीडिया तोड़े अॻूणा क्रिकेटर मोहम्मद रिज़वान समेत कई पाकिस्तानी क्रिकेटर्स जी रांदि जे मैदान में सजदो अदा करण बदिरां निमाज़ पढ़ण ते बि एतिराज़ वारींदा रहिया आहिनि।